आयो लाल सभई चओ झूलेलाल। ही वीडियो जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, इन वीडियो में जेकी झूलेलाल साईं जी प्रतिमा आहे उहा 129 इंचनि जी नई प्रतिमा हींअर पाण जूना बंदर विस्तार जेको भावनगर शहर में स्थापित आहे, उते पाण हिन मूर्तिअ जी स्थापना कई आहे सॼे सिंधी समाज जे सहयोग सां। जूना बंदर विस्तार जिते पाण सभिनी जा वडील पंहिंजे सिंधी समाज जा जेके वडील भारत देश में जेॾी महिल 1947 खां पोइ सिंध मां हिते अची करे वसिया हुआ, तेॾी महिल भावनगर शहर में झूने बंदर ते अची करे सभु पंहिंजा वडील रहिया हुआ। उते पाण सालनि खां वठी लाल साईं जी पूजा अर्चना कंदा आहियूं। बहिराणा जेको बि पंहिंजो धार्मिक विधि आहे उन झूने बंदर ते पाण कंदा आहियूं। उते मूर्तिअ जी ॾाढी ज़रूरत हुई ऐं उहो हाणे कमु पूरो थियो आहे। झूलेलाल भॻवान जी 129 इंचनि जी वॾी प्रतिमा जो उते अनावरण थियो आहे। उन जी प्राण प्रतिष्ठा महोत्सव उजवायो आहे। ॾाढे सुठे नमूने इहो कार्यक्रम संपन्न थियो। इन खां पहिरीं रसाले जे झूलेलाल मंदर में इन मूर्तिअ जी उतां खां शोभा यात्रा बाक़ाइदे कढी वई ऐं उन शोभा यात्रा खां बि 129 इंचनि वारी इन मूर्तिअ जी 129 आरतियुनि सां आरती कई वई। सॼो सिंधी समाज इन कार्यक्रम में पहिरीं खां वठी आख़िर ताईं उपस्थित रहियो हो। रसाले मां मूर्तिअ जी शोभा यात्रा कढी करे ऐं शहर जे मुख्य रोडनि तां मुख्य मार्गनि तां प्रसार कई वई। उन रैलीअ में घणी संख्या में, ॾाढी वॾी संख्या में सिंधी समाज जा भाउर, लेडीज़, जेंट्स सभु प्रेमी जुड़िया। सभिनी मंदरनि ऐं ट्रस्टनि जे सहयोग सां इहो कमु थियो आहे। इन मूर्तिअ जी स्थापना में पूज्य भाई साहब दीपक कुमार, गुरु नंदलाल फ़क़ीर साहिब जिन जे कर कमलनि सां, उन्हनि जे हथनि सां इन मूर्तिअ जी स्थापना थी आहे। सिंधी समाज जे लाइ ॾाढी गौरव जी ॻाल्हि आहे कि पंहिंजे भावनगर शहर में हींअर जेको चालीहो महोत्सव हली रहियो आहे, इन चालीहे दरमियान ॾाढा धार्मिक कार्यक्रम सुठे नमूने थी रहिया आहिनि। इन खां अॻु बि भावनगर शहर में ॿिया अलॻि अलॻि प्रोग्राम तव्हां ॾिठा, असां वीडियो रखिया आहिनि। इहो तव्हां ॾिसंदा हींअर दृश्य ॾिसी रहिया आहियो। भाई साहब दीपक कुमार ऐं हिन सां गॾु जेके त्यागी बापू आहिनि उन्हनि मूर्तिअ जी स्थापना कई आहे। सॼो सिंधी समाज उते हाज़िर रहियो आहे। सिंधी समाज जा अॻुवान, प्रेमी सभई उते गॾु थी करे ही तव्हां शोभा यात्रा जा सीन ॾिसी रहिया आहियो। लाल साईं जी भव्य प्रतिमा जंहिंजो अनावरण थियो आहे भावनगर शहर में, त हिकिड़ो ज़ोरदार जयकारो ज़रूरु लॻाइणु चाहींदुसि। आयो लाल सभई चओ झूलेलाल। सभिनी भाउरनि खे वरी हिकु दफ़ो लख 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 वाधायूं। चालीहो साहिबु हली रहियो आहे। चालीहे साहिब जा विर्त सभिनी रखिया हूंदा। आयो लाल सभई चओ झूलेलाल।